उस्ताद मस्ताद प्लेसिंग का पेजा हां अचो न बी उस्ताद रिकॉर्ड कर तमा एर बार अची खट ते वेंदो न वे न अचो बस इते ईंदो न हे इते ईंदो छोकरी भजंदी वेंदी ठीक आ छोकरी जे भजंदी वेंदी त बाबा मूंखे बचाए दी छा थियो आ ही हली वई त तरह अचे ओके हाणे हिन जो लुक हेॾे ॾियूं होॾो एलसीडी बस हेडो वने हेॾो उस्ताद 17 रुक जो हां लुक बि हेॾे ॾिजो बिलावल जन जो लुक हेॾे ॾिजो सब लोग हेडे तो जाए तो हेड जाए ठीक आ बा रिकॉर्ड यस अब ना दी पुत्र एक काली करी खबी से तेरा हां रिकॉर्ड प्यूरी मामा खामोश बाबा मुझे बचा बाबा छाचो दिए छाचो रब्बू खुदा के वास्ते ये न खजाए ये न कर रब्बू उस्ताद रीमा हिकड़ो बाबा हिकड़ो बाबा हिकिड़ो चकर उस्ताद हेॾे हलियो अची जाइसि छो हथियार अथनि न हीअ भॼंदी हेॾे रबू इहो सॻु रबू ख़ुदा जे वास्ते मुंहिंजे धीउ खे न मारियो अचे हिते अॻियो बीहंदी लुको मुॾे सर चाय बची हुई तो हा बसि मास्टर थी वेंदो मास्टर करे बिलावल सर उस्ताद तू रबू बाबा हा रबू अबो उस्ताद खट्टा जो मंगे तो रबू आहे न ठीक आ अबो खट्टे वाले पास आ जा हां असा जे पासे हलियो चाहे लिखियल बि रबू आहे न हा न रबू चयो त मां केड़ो वियो सर क्यों नडो लिखी जे ना हां सर लिखी बाबा ये तो जाए है हमरा बेटवा जो ना ये ना है सर वाड़ी ख़ासि के लिए तुंहिंजी महिनत वञे मेहरबानी सर अबो हेॾे हिकड़ो न सर सगे थोड़ो क्यों सर अचो ॾिसो सर उस्ताद तकड़ो न जो तू पंहिंजे ख्याल में तो जे उस्ताद आराम सां तूं पंहिंजे ख्याल में दे ॿुधो मुमताज़ हिन खे इते ई बीहणो आहे इते ईंदे न त छोकिरी ईंदी पोइ तूं हेॾे निकिरी अच हेलो ठीक है इते उस्ताद इते वसीले रिकॉर्ड क्यों सर अचो दीवा में बाबा बाबा मुझे बचा छाचो दिए बाबा छाचो रब्बू ने खजाए खुदा जो वास्ते दी रब्बू मुझी दिए की न मारियो रब्बू खुदा जे वास्ते मुझी दिए की न मारियो ठीक है इतरो थियो कट लगा दो हेॾे कर हाणे उस्ताद स्टोरी खे क्या चाय पियो यार ठरी हल चाय पियो अचो चाय पियो सर को चाय दे दो सर चाय खणी चाय पियो सर चाय अचो छोकिरा अचो चाय खणो पानी नहीं हलो अचो चाय पियो मुमताज़ खे चाय जो ख़ासि के लिए खे हे दोस्तो चांहि जे करे पेकअप थियो आहे 2 मिंट जे लाइ त चांहि सभी लाइ जेकी आहे सो पी वठूं गर्मीअ जी मौसम में वरी चांहि जो साथ हेॾे सोस्तार चांहि जो में वॾो मवाली आहे ख़ासि करे कीअं सर बिल्कुल उस्ताद चाय जे लाइ परे परे ऐं असांजे निज़ाम जी वॾी महिरबानी आहे साजन वारनि जी महिरबानी आहे इहा साजन वारनि जी महिरबानी आहे असांजो क़ाबिल एतिराम सीनियर अदाकार ऐं डायरेक्टर निज़ाम चांडो जंहिं कंडनि जी सिज में बहितरीनु शाहूअ जो किरदारु कयो ऐं कार्य सिज में असांजो चीफ सरदारनि जो चङो मुड़ुसु ऐं स्टेट टीवी जो बहितरीनु एक्टर निज़ाम चांडो अब चांहि खणो छा इहा बि साजन वारनि जी महिरबानी आहे हा साजन वारनि जी महिरबानी आहे इहा हा सिकंदर हेठि मां कहिड़ो ॾोह कयो जल्दी कई मीरा उस्ताद गुल मुनीर जी राज राणीअ में यकीन कयो त बहितरीनु कैरेक्टर कयो डूगर ख़ान जो ऐं बाज़बान में मुंहिंजो पीउ जो कैरेक्टर में मश्कर ख़ान तमामु बहितरीनु सीनियर अदाकार उस्ताद गुल मुनीर शहदाद कोट जी सरज़मीन सिंध जो रवासी बहितरीनु स्टेट टीवी जी फिल्म जो बहितरीनु एक्टर वॾा ख़ुशि नसीब ऐं जो उस्ताद पंहिंजी ज़िंदगी जो क़ीमती टाइम ॾिनो आहे असांजी हिन फिल्म जे लाइ ऐं मुमताज़ ख़ासि करे जो यूट्यूब चैनल आहे एम के सिंधी एक्ट्रेस ऐं पाण बि रिकॉर्डिंग करे रहियो आहे हिते यूट्यूब जा एॾा दौर थी विया आहिनि 100 कैमराऊं हीअ हलनि थियूं हा कमु जारी आहे ऐं इहो बि साजन वारनि जी महिरबानी सां हा साजन वारनि जी महिरबानी आहे तोखे कंहिंजी महिरबानी आहे
मूंखे तव्हांजी महिरबानी न साजन हर जी महिरबानी माना जी महिरबानी आहे असांजे मथां साजन जी महिरबानी आहे न न निज़ाम न साईं आहे उहो त न आहे जेको हलियो छॾे उहो ॿियो हाल है साईं बाबा मुर्शिद हुई न मां सैयद जी ज़ात जो नौकर आहियां हलो गुड किस्मत बस इंशाल्लाह बाबा चांहि सभी ले पियूं था दुआ कर मौला हुसैन खुश कुर्बत लख थोड़ा अल्लाह अल्लाह जो हबीब को ॾाढा शौक़ीन छोकरा चांहि पियूं हा सर फोटो तो कढंदासीं न सर हाँ को पखड़ो बाबा हाँ सतार लाल बाबा लाल कुल सतार लाल बाबा को पखड़ो थोड़ा सा हिन खां वीडियो भराईंदा पोइ बस हाँ ये वीडियो आहे साईं जो भरबा आहे मुर्शिद जो ऐं साईं शाह ॿियो ख़ैर आहे खैर बा ख़ुशि आहे ही सैयद बादशाह हुआ ही असांजी फिल्म जी शूटिंग ॾिसण आयो आहे साईं तव्हांजी महिरबानी ऐं साजन वारनि जी महिरबानी जो तोखे ऐं असांखे मिलायो मौला ख़ुशि कंदो मदीनो और अली मौला आमीन अल्लाह तव्हांखे आबाद आबाद ॿुधायो त न मां फोटो थो कढां माण्हू चङी तरह बीहे त सही न फोटो जे ॿुधाइण जे फोटो निकिरंदा आहिनि सुठा होता ॿुधाइण न किथे मुंहुं टेढ़ो आहे किथे वात पटियो पियो आहे तूं असल वरितो बाबा फोटो जो कढां तुषार ॾे जेको अचे चुमड़ेसि थी बाबा सां अचो पुट परे थी वियो हाणे भाग में अब है रखिस चाय पीते तू बाबा अचो अचो तैयार थी आयो सोनी सुठी सोनी अदाकार आहे अचो सीन कर तुंहिंजी वॾी महिरबानी हे असांजा गेमलर वॾा बहितरीन अदाकार मौजूद आहिनि पोइ हे त न आहे न खट त न आहे न न खट न आहे न खटो उस्ताद न त खट न आहे त अबू न तू हेॾो फ्री देनो सा पंहिंजी उहो मूवमेंट फ्री देनो असांखे ये तो सता लाड़ के मशहूर हा 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 अचो बाबा साॻो ई हे जीअं आहे बाबा बाबा मूंखे बचाए हिते थोरो बीह जाए सेकंड छा थियो आहे धीअ छा थियो आहे वरी हेॾे लुक ॾिनई पोइ भॼंदी ॾिसंदी त पची आहे घर में पोइ तूं हीअ निकिरंदो रबू मां हथ थो मथां मुंहिंजी धीउ खे न मार रीमा थोरो टाइम वठी जाए ॿ टे सेकंड ॿ कोई ते बि लुक ॾिजाए हे आया हिते बीह थोरो एक्सप्रेशन मजे हुन बैग लॻे हुननि जी कटिंग वग़ैरह लॻे हा हिते बीह जाए पोइ वञ जाए इहो वनगो जो शॉट बाबा मूंखे बचाए हिते हो चवंदो धीअ छा थियो आहे पोइ वरी हेॾे लुक ॾिजाए ॾिसो पची आहे पोइ अंदरि भॼी जाए रिकॉर्ड यस तूं वरी पोइ साल हेॾो रबू मां ॿाहूं थो मथां मुंहिंजी धीउ खे न मार क्यों बाबा बाबा मूंखे धीअ छा थियो रबू मां बाहू थो ॿुधाए मुंहिंजी धीअ खे न मार रबू मुंहिंजी धीअ खे न मार ठीक है फर्स्ट क्लास हिते आहे हा इहो ई तमामु बहितर हाणे सोलो न बाबा हा पोइ कैमरा बंदि कया न मां पंहिंजी हाणे बंद करे तो बेहतर है हा ईअं ई थींदो न बंदी खड़ी बंदी कैमरामैन तू वरी पंहिंजो ॿियो रखी ॿियो रखां यार कैमरामैन तो हा जेको